इन प्लाट ते जहिड़ो पियो हले दीवान चवनि था असांजो आहे, मुस्लमान चवनि था असां। तूं छा थो चए? चएसि मुस्लमाननि जो त चुप कोन्हे को। वो वाणियनि जो आहे अलाए कोन्हे या मूंखे ख़बर कान्हे। जज वरी जज चयो प्लाट ते जहिड़ो थो हले मुस्लमान चवनि था असांजो, त छा थो चएसि मुस्लमाननि जो ख़ुदा जो कसम चुप कोन्हे। जज वरी चयो त पोइ पुछियोसि अलाए भुलियो आहे, जैसे मुस्लमाननि जो कोरट फैसलो ॾिनो वाणियनि जे हक़ में। बुज़ुर्ग ॿाहिरि निकितो, मुस्लमान फिरी अचे, ख़ुदा जी मार पई न खबर न अची। हा सॼे केस जो बेड़ो बोड़ो छॾियो। चए तव्हां हारायो आहे, मुहम्मद जो दीन खटे वियो आहे, तव्हां हारा। जे फूकूं छॾ सिधो आयो मस्जिद में, वज़ू करे बरकातूं नमाज़ पढ़ी, चई या अल्लाह जे मां ग़लति शाहिदी ॾिनी आहे मूंखे माफ़ कर, पर जे मां तो रब कारण शाहिदी ॾिनी आहे त मूंखे हिन जो नतीजो ॾेखार। बाबरी बस के 40 हिंदू जेको केस में मेन जवाबदार आहे मस्जिद जो दर खड़कायूं। बुज़ुर्ग दर खोलियो, उन्हनि छा चयो? इन प्लाट ते मस्जिद बि ठारा, असांखे मुहम्मद जो कलमो बि पढ़ा। यार ॾाढा नथा चओ, ज़ोर सां नथा चओ। उन बुज़ुर्ग छा चयो? चई छा थी वियो तव्हांखे? यार कोर्ट तव्हांजे हक़ में फ़ैसिलो कयो आहे, फ़ैसिले जी लिखत कोर्ट जी तव्हांजे हथ में आहे, ही छा पिया कयो? चए बुज़ुर्ग तुंहिंजी सची शाहिदी असांखे मजबूर कयो आहे, जॾहिं तूं एॾो सचो आहे त पोइ मुहम्मद केॾो सचो हूंदो। ॾाढा नथा चओ, सुभाणे अल्लाह, ज़ोर सां बुलंद आवाज़ सां। हा मूं वटि शाहिदी आहे, अमानत आहे, शाहिदी खुदा। 4 शयूं रहमत अथव, घणियूं घणियूं? न्याणी रहमत आहे, हिकु मेहमान रहमत आहे, असांखे वणे ई नथो। हलो मां नवाब शाह बीठा मेहरान कॉलोनी में, तूं किथे आहे? अरे ॾिठी मां त वञा मोरे निकिरी वियो आहियां, वेठो घरा ज़ाल सां कचहरी वेठो करे। मेहमान इमाम ग़ज़ाली हदीस नक़ल कई आहे त जंहिं महिमान आयो ऐं ज़ाल खे वञी उथारी त उथी मानी पचा, महिमान आयो आहे। जेतिरो टाइम इहा माई बाहि ते वेठी हूंदी, एतिरो टाइम रब इन तां जनम जी बाहि हराम। असांजो मायूं अलाह हयाती ॾियनि, उथी महिमान दुआ जा होटल ते नथो वञी खाराए, पोइ तूं ने भाॼी कहिड़ो कश्मीर फता कंदी? हिकिड़े महिमान जी मानी न जे पचाए त ठीकु आहे न, त विढ़नि था न कयो। ज़ालुनि जा वॾा हक़ अथव, वॾा। हमरा आयो या रसूल अल्लाह, भला ज़ाल जो मुड़ुस ॾे केतिरो हक़ आहे? हाल फरमाए 3 हक़ वॾा आहिनि, 3 कहिड़ा? जेको पाण खायूं उहो ज़ाल खे खारा। ॿुधो ॿुधो, पाण नाके ते कढ़ाई खाई आयो आहे, ज़ाल लाइ दाल बि न या रसूल अल्लाह। ॿियो हक़, जहिड़ा कपिड़ा पाण पाइनि उमदा, पाण 4000 जो वॻो, माईअ खे 5000 जो वॻो। हदीस तो पढ़ा, टियों हक़ भला तवरिबुल वजह, नबी से फरमाए ज़ाल खे कॾहिं बि मुंहं ते चंबो न हणंदो कर, छो त मुंहुं उज़वन जो सरदार आहे। मुंहुं मां माण्हूअ खे पढ़बो आहे। इल्म जो मर्कज़ चेहरो आहे, हुस्न जो मर्कज़ चेहरो आहे, कावर जो मर्कज़ चेहरो आहे, ख़ुशीअ जो मर्कज़ चेहरो आहे, इश्क जो मर्कज़ चेहरो। मुंहं ते आशिक़ थींदा आहियो न, या गोॾे ते आशिक़? फलाणो मूंखे वणे थो ॾाढो, गोॾा ॾाढो फलो, गोॾनि में तुंहिंजो छा वञे? वरी ॿियो माण्हू आयो, या रसूल अल्लाह इन ली मिन इमरातन, मूंखे हिकिड़ी ज़ाल मिली आहे, फी लिसानिहा शयुन, ज़ुबान जी ॾाढी सख़्त आहे। ये असां आहियूं मायूं, अलाह हयाती ॾियनि, हे लिस्टियूं ठाहियूं वेठियूं। अटो बि कोन्हे को, बिल बि 25000 आयो, ॿारनि जी ख़र्ची बि कान्हे, ज़ाल वेठी आहे, तपेदार घर वेठो आहे, कमाए कमाए मुड़ुस गंजा थी विया आहिनि, हराम जो रन था ॻाल्हि बासाए। ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी त 2 तरीक़नि सां, या त महीनो ॾींदसि, तोखां त जुमो भलो। 60,000 जो हिंदोरो वठी आयो, तुंहिंजे घर ते छिॿियल खट बुका, हीअं जो ज़ाल नांग वांगुरु मोहरो ॾिनसि, ठुका धुकी में खपाए ॾे सुलेमानी चांहि पापनि सां वेठो।
ॿियो साल कम कढंदी तो रोई रोवण त माइन के कंप्यूटर थिया बस ओ तुझे घर कदे सुकून ॾिठी वे ज़ाल रमी मुर्स के जनवरी में पगार ये शिरक है बेटा तू ये सिखा ये हलवे जो पाटू ये छठू ये शादी में दी बगे वे तो सलाम तो क्या मां रफीक के खुदा जो कसम जो मुसलमान हुआ माइन सा मुंह देखो खुदा जो कसम तू तो पुत्र जो तो हुकुम शरीयत ते करे हां खुदा जो या रसूल अल्लाह इन लिमन है मरातन मागे माई मिलिया जुबान की जाली सफा हुजूर फरमा फतल्लिका को छड़े दे नथी जो दे हथ जी या रसूल अल्लाह इन लिमन वलदन माके उनमा औलाद दिया वला सोबत प्यारी ढिया यार में हां हुजूर फरमा फमुरहा तो छड़े बला यकूल इस वाइज करे से नसीहत करे से घट ते वियारे समझाए से मन न समझी पे पर बुध जे सख्ती करें तो मुंह ते चंबा ना जान न कुट जान जे थोड़ा के कुट पोआ न कुट जान जे पानी के कुट पोआ असा मुर्स मानू जालुन गेला लट कयो गाल ते जी पटा एड़ो मुर्स मानू आने कई जमारी सरदारी सादा तो देखारे गड्डी हजा इन के जरी बजाला हता या जी पटा जा कुरान में अल्लाह पार तो करे ओ कहो जाओ अल्लाह पार तो करे बिन मालूम अरे जेका घर छडियो माल छडियो पीउ छडियो बाहर छडियो तो जो पाया पई अचे इन रानी जी मां रब तो भारत तो कया दादा छोना बाजो जोर सा साला भले भारत न कन सस भले भारत न करे सौरे भले भारत मां रब तो भारत तो कया तेने जे हकन जो ख्याल चार शयूं रहमत यार कई मिला ही थियो बस हाने 5 मिनटन में का ध्यान थकजी पियो हाणे सफ़ा ॾई वठी बीह रहिया चार शयूं रहमत आहिनि घणियूं न्याणी रहमत आहे मेहमान रहमत आहे टियों बीमारी रहमत आहे कंहिंमें सब्र हुजे सब्र ॿुधो पोड़ू असांजे पोड़नि खे 5 ॾींहं खंघि थी थिए दुआ करे हिन को त मरी वञा पापा बीमार थे न ज़बान ते सब्र जा ताला हुजन जो तो सब्र 3 किस्म सब्र अलग तार सब्र अलल मसाइब सब्र अलल बला तकलीफ आई है ना ज़बान ते सब्र जा ताला रब तो दिनी आ तू लाही अय्यूब अलैहिस्सलाम 18 साल बीमार तो दिनी भी तो लाही दे भी तू हां बीमारन के न खलना के मेरान कॉलोनी वालो ए बीमार के दिसना ना लठे ते एक बेगे टूटे लोड़ाई पियो लोड़े न पियो धोपे पियो मैयतन भी गिला न कयो ए जनाजे के कुल होडे रात जो अची वेंदा फलाणो मरी वियो कुल होडनो मास ॾाढो गौरो तो का पूछो तो गौरो हो जा हाल तो मैयत की गिला कभी चरिया हदीस पढ़ा सब तो चो सुबह हुजूर तो फरमाए मन गसल मयतन फसतर वqatama खरज मिन ज़ुनूब कयौमिन वलदत उम्मु जे मयत के तड़ दिनो उनजा ऐब ॾिठी पर ढके छे मरंदो मरी वियो मयत जो ऐब ज़ाहिर न करी हुजूर तो फरमाए खरज मिन ज़ुनूब कयौमिन वलदत उम्मु अल्लाह उनजे जिस्म मां गुनाह ईअं तो छाणे ॾियनि त अॼु माउ जो पिटो ॾाओ आहे नाराज़ न थियो त मां हिकिड़ो जुमिलो चवां नाराज़ कोन थींदव त भला मुंहिंजी बनी आहे छा मेहरान कॉलोनी वारो जॾहिं मैयत जो ऐब ढकण एॾो सवाब आहे त पोइ जेरे जो ऐब ढकण केॾो सवाब आहे अज वचन क्यों थे इंशाल्लाह नमाज पढ़ना से मस्जिद के आबाद करना से अब्बे अम्मा जो अदब करना से पाड़े वारन सा सुठा हलना से
हक़ जे आलमन जो साथ ॾींदासीं, पंहिंजी शादी गमी में मोहम्मद जे तरीक़े खे ज़िंदा करणु। चौथी शइ जेका रहमत उहा मुंहुं विसारे छॾी। चौथी शइ रहमत उहा अथव बरसात, पर पूरी सारी हुजे, ईअं न त हुनजा वण ॿुॾी वञनि या रहमत दुआ कयो त रफ़ीक मन खे अलाह जेको नंढड़ो ॾिनो आहे तौफ़ीक़ मन, अलाह इन बचड़े जे उम्र में बरकत, अलाह इन बच्चे खे सेहत, अलाह इन खे क़ुरान जो हाफ़िज़ बनाए, अबे अम्मा जी अखियुनि जो ठार बनाए, असांखे शादी गमीअ में अलाह मिठे मोहम्मद जा तरीक़ा नसीब कर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन तबय्यन अख़लाक़ना बिल क़ुरआन व नज्जिना मिनन नार बिल क़ुरआन अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। ऐ अल्लाह इन गॾिजाणीअ खे क़बूल फरमा, शादी गमीअ में सोने नबीअ जो तरीक़ो नसीब फरमा। ऐ अल्लाह असांखे ग़लत रस्मनि खां बचा, रवाजनि खां बचा, बिदअतुनि खां बचा, पंहिंजे हबीब जी सुन्नत नसीब फरमा। ऐ अल्लाह इन मजमे खे माफ़ फरमा, तमाम बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, अस्पतालुनि खां बचा, कोर्टुनि खां बचा, थाननि खां बचा, क़बाइली छेड़नि खां बचा, फितनी फसाद खां बचा। ऐ अल्लाह मौत जे सख़्तीअ खां बचा, कब्र जे अज़ाब खां बचा, जहन्नम जे गर्मीअ खां बचा, दुनिया आख़िरत जे ज़िल्लत खां बचा। ॿिन्ही जहाननि जूं इज़्ज़तूं नसीब फरमा, ॿिन्ही जहाननि जूं इज़्ज़तूं नसीब। ऐ अल्लाह नंढड़े तौफ़ीक़ मंझो अक़ीक़ो थियो, अल्लाह उन जे उम्र में बरकत, अल्लाह उन खे सेहत ॾे। ऐ अल्लाह इन बच्चे खे अबे अम्मा जे अखियुनि जो ठार, या अल्लाह इन जलसे खे मेहरान कॉलोनी में तब्दीलीअ जो ज़रियो बण। अल्लाह असांखे बि ईअं ख़ुशीअ में महबूब जी सुन्नत नसीब, दोहलन खां बचा, गायननि खां बचा, शराबनि खां बचा, ग़लत महफ़िलुनि खां बचा। ए अल्लाह असांजे हक़ जे आलमनि खे सोभारो फरमा, इलेक्शन में असांजा आलम सॻोरा लुटेरनि ज़ालिमनि भोतारनि जे मुक़ाबिले ख़ाली हथे तुंहिंजे आसरे ते बीठा आहिनि। मुंहिंजा मौला किताब वारनि खे सोभारो फरमा, मुसलमाननि खे सुजाग थियण जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजे मुल्क खे इस्लाम जो क़िलो बना, मर्कज़ बना, असांजे फ़ौज जी हिफ़ाज़त फरमा, असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा, उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा, असांजे दुआउनि खे क़बूल फरमा। ए अल्लाह बार बार मक्के मदीने की ज़ियारत नसीब, काबे जो तवाफ नसीब कर, ज़मज़म जो पानी नसीब कर, अरफात जो मैदान नसीब कर, मदीने पाक में महबूबन करीमन जे रोज़े ते हाज़िरी नसीब। ए अल्लाह असांजो वॾो सुवाल इहो थिए, असांखे माफ़ फरमा, माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं त बि माफ़ कर, मुजरिम आहियूं, ॾोहारी आहियूं, कसूरवार आहियूं, नालाइक़। अल्लाह कब्रनि जा दर बंदि करे गुनाह कयासीं, माण्हुनि जो हया आयो, तुंहिंजो हया ए 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यार करण वारा मौला तूं असांखे माफ़ कर। दावत व तबलीग जे नाले सां जेका महिनत हले पई, महिनत खे पूरी उम्मत में ज़िंदा, असांजे कमनि कोताहिनि खे माफ़, इन मजमे खे ख़ाली न मोटाई, मेड़ आई। ए अल्लाह ई मेड़ आई आहे, असां सिंधियुनि जो कानून आहे, को कावड़जी वेंदो आहे मेड़ वठी वेंदो, हीअ मेड़ आई आहे, हीअ पंचायत आई आहे, इनखे ख़ाली न मोट। अर्श तां रहमत जी निगाह कनि, ऐलान कर मेहरान कॉलोनीअ में बाबा रफ़ीक जी दावत ते, चाचे इब्राहिम जी दावत ते जेका जमात लड़ी आई आहे, मां रब जो सभिनी खे माफ़, अहिड़ा मुजाहिद रफ़ीक जहिड़ा पैदा कर, जेको नवाब शाह जी गली गलीअ में कॉलोनी कॉलोनी तुंहिंजे हबीब जे सुन्नतुनि जे नारनि खे ज़िंदा। ए अल्लाह असांखे छठिन खां बचा, महबूब जी सुन्नत हक़ीक़ो नसीब फरमा, असांजे दुआउनि खे क़बूल फरमा, नंढड़े जे उम्र में बरकत दे, बाबा रफ़ीक जे जज़्बे खे क़बूल फरमा। ए अल्लाह रस्म और रवाज ठुकराए तुंहिंजे हबीब जी सुन्नत खे ज़िंदा, बच्चे जो ख़ुशीअ में केॾो वॾो इज्तिमा। ऐ करीम रब नंढड़े जे हक़ में असांजी दुआउनि खे क़बूल, बे औलादनि खे साले औलाद नसीब फरमा, इनखे औलाद ॾिनी थी उनजे बच्चनि खे साले फरमा, न्याणियुनि पुटनि जे जाइज़ रिश्तनि मामलनि जा मसइलनि खे हल फरमा,
पी माँ जे परेशानी के दूर फरमा। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना हबीबना मुर्शिदना मौलाना मोहम्मद व अला आलिहि बारिक व सल्लिम। मौला जेतिरो टाइम दुनिया में रहा है कलमे जे तमारा सा रहा पाने दे गुराए जुबान पे पाक कलमो जारी फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि।